काथो जी आमा तू असां गोपांगल में वेठा आहियूं रते- आरफ ॻाठ ॻोठ गोपांग उन ॻोठ में वेठा आहियूं असां रते तेरे अमा रते कहिड़ा दरे माइट में थी? असांजा माइट आहिनि शौक़त रबन सलाह हा 15 घर 10 घर आहिनि असांजा रते दरे में शौक़त छा कंदो आहियां मां? शौक़त माल जो वाड़ो अथसि पंहिंजी रोज़ी कंदा आहिनि रते दरे- रते दरे रते दुकान दरे। अथनि उतो उतो अन तोड़ींदा आहिनि वापारींदा आहिनि वरी रोज़ीअ जे कमाईंदा आहिनि सही वीचारा। सही ऐं ॿियो दुकानु कहिड़ो अथव कंहिंखे उहो केरु आहे उहो? उहो छो रबन खे दुकान आहे सोजीअ दुकान आहे केड़ी पंहिंजो केड़ी जगह ते रते हाणे अथव? बाज़ार में असां उते न आहियूं असां खैरपुर जा आहियूं ईंदा वेंदा आहियूं शादीअ में कमीअ में असां ईंदा वेंदा आहियूं माइट हाणे आहिनि असां हाणे तू हरम में माना मदीने में गुम थी वई आहे पंहिंजे पुट खां हा विछड़ी उन वई पुट आहियां। जो तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजे पुट जो अमान आहे ममा ॾे ॾियासि पीउ अथसि सही सही बस स्लो ॻाल्हाए कुराड़ी स्लो अलाह ख़ैरु कंदो मां बसि हाणे तोखे हरम में कीअं गुम थी आहियां मां? बसि मूंखे चवंदा मां तूं त पेशाब कंदी आहीं वरी कुदरत हा। मां चवां मां पेशाब चए मां वञनि चवां मां बीठा आहियां तूं पेशाब करे दरवाज़े मां आयमि त मूंखे दरवाज़ो मूंखे कमु न कयो सही सही पोइ मां भुलिजी वियसि हा इहो घणो टाइम थिया तव्हां उमिरि आया हो मां? असां 10 ॾींहं होॾे गुज़ारे कल्ह आया आहियूं 1 बजे हिते कल्ह हिते आया वारा मके हुया मूंखे 10 ॾींहं 5 ॾींहं हिते आहे असांजा हा कल्ह आया आहियूं तव्हां पाण गोपांग आहियो? अबड़ा आहियूं असां गोपांगल में वेठा आहियूं आरफ गोत्र अबड़ा आहियो गोपांग। अबड़ा आहियो पाण? असां अबड़ा आहियूं ज़ात। कहिड़ी सखर में वेठा हो? खैरपुर खेरपर में कहिड़ी जॻह ते मां? खेर यूनिवर्सिटी आहे नी खैरपुर यूनिवर्सिटी आहे न जी जी हितो नाक खां अॻिते गोपांगल जो ॻोठ आहे शहर खां थोरो हुते वेठा आहियूं मंडी जी जी ऐं तव्हांजो अमा नालो तव्हांजो? मुंहिंजो हाज़िर आहे हाज़िर हाज़िरा। कंहिंजी धीउ आहे मां? हाकिम जी हाकिम जी हा ठीकु आहे बस काथो जी आमा तू असां गोपांगल में वेठा आहियूं रते- आरफ ॻोठ गोपांग उन ॻोठ में वेठा आहियूं असां रते तेरे अमा रते कहिड़ा दरे माइट में थी? असांजा माइट आहिनि शौक़त रबन सलाह हा 15 घर 10 घर आहिनि असांजा रते दरे में शौक़त छा कंदो आहियां मां? शौक़त माल जो वाड़ो अथसि पंहिंजी रोज़ी कंदा आहिनि रते दरे- रते दरे रते दुकान दरे। अथनि उतो उतो अन तोड़ींदा आहिनि वापारींदा आहिनि वरी रोज़ीअ जे कमाईंदा आहिनि सही वीचारा। सही ऐं ॿियो दुकानु कहिड़ो अथव कंहिंखे उहो केरु आहे उहो? उहो छो रबन खे दुकान आहे सोजीअ दुकान आहे केड़ी पंहिंजो केड़ी जगह ते रते हाणे अथव? बाज़ार में असां उते न आहियूं असां खैरपुर जा आहियूं ईंदा वेंदा आहियूं शादीअ में कमीअ में असां ईंदा वेंदा आहियूं माइट हाणे आहिनि असां हाणे तू हरम में माना मदीने में गुम थी वई आहे पंहिंजे पुट खां हा विछड़ी उन वई पुट आहियां। जो तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजे पुट जो अमान आहे ममा ॾे ॾियासि पीउ अथसि सही सही बस स्लो ॻाल्हाए कुराड़ी स्लो अलाह ख़ैरु कंदो मां बसि हाणे तोखे हरम में कीअं गुम थी आहियां मां? बसि मूंखे चवंदा मां तूं त पेशाब कंदी आहीं वरी कुदरत हा। मां चवां मां पेशाब चए मां वञनि चवां मां बीठा आहियां तूं पेशाब करे दरवाज़े मां आयमि त मूंखे दरवाज़ो मूंखे कमु न कयो सही सही पोइ मां भुलिजी वियसि हा इहो घणो टाइम थिया तव्हां उमिरि आया हो मां? असां 10 ॾींहं होॾे गुज़ारे कल्ह आया आहियूं 1 बजे हिते कल्ह हिते आया वारा मके हुया मूंखे 10 ॾींहं 5 ॾींहं हिते आहे असांजा हा कल्ह आया आहियूं तव्हां पाण गोपांग आहियो? अबड़ा आहियूं असां गोपांगल में वेठा आहियूं आरफ गोत्र अबड़ा आहियो गोपांग। अबड़ा आहियो पाण? असां अबड़ा आहियूं ज़ात। कहिड़ी सखर में वेठा हो? खैरपुर खेरपर में कहिड़ी जॻह ते मां? खेर यूनिवर्सिटी आहे नी खैरपुर यूनिवर्सिटी आहे न जी जी हितो नाक खां अॻिते गोपांगल जो ॻोठ आहे शहर खां थोरो हुते वेठा आहियूं मंडी जी जी ऐं तव्हांजो अमा नालो तव्हांजो? मुंहिंजो हाज़िर आहे हाज़िर हाज़िरा। कंहिंजी धीउ आहे मां? हाकिम जी हाकिम जी हा ठीकु आहे बस